अस्सलामुअलैकुम दोस्तों, माया सियाल हयात अदबी रंग में तव्हांखे भली कार सिलसिलो आहे ज़िक्र लतीफ़। दोस्तों, हिन सिलसिले में असां लतीफ़ सरकार जा मुख़्तलिफ़ बैत इंशाअल्लाह पंहिंजे फ़हम ऐं सम्झ मुताबिक़ माना सां तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। अॼु जेको बैत तव्हांजे साम्हूं पेश कयूं था उहो शाह साईं जे रिसाले जे पहिरें सुर कल्याण जे दास्तान पहिरें मां वरितल आहे। बैत हिन तरह आहे त वहदहू ला शरीक लहू जन उतोसी ईमान, वहदहू ला शरीक लहू जन उतोसी ईमान, तन मञो मुहम्मद कारणी कल्ब साण लिसान, तन मञो मुहम्मद कारणी कल्ब साण लिसान, उहे फाइक में फरमान अवतड़ कह न ओलिया। दोस्तों, हिन बैत में शाह साईं अल्लाह पाक जी वहदानियत ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जे बारे में फरमायो आहे। शाह साईं चवनि था त वहदहू ला शरीक लहू, यानी उहे इंसान जेकी चवनि था त अल्लाह हिकु आहे, वहदहू हू अकेलो आहे, ला शरीक लहू उनजो कोई बि शरीक न आहे, उनजो कोई बि बराबर न आहे, कोई बि मट सानी न आहे। वहदहू ला शरीक लहू जन उतोसी ईमान, याने जन माण्हुनि दिल व जान सां इहा ॻाल्हि तस्लीम कई आहे त अल्लाह पाक हिकु आहे ऐं उनजो कोई बि शरीक न आहे, याने हू वहदानियत ते मुकम्मल ईमान रखनि था, पूरे सिदक दिल सां तस्लीम कनि था। ॿियो स्टेप उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे त तन मञो मुहम्मद कारणी कल्ब साण लिसान, उन्हनि माण्हुनि हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजो कारणी, पंहिंजो वसीलो, पंहिंजे छोटकारे निजात जो ज़रियो, पंहिंजो हादी, पंहिंजो मुरसल, पंहिंजो रहबर करे मञियो आहे। ऐं सो बि सिर्फ़ु ईअं न मञियो आहे, कल्ब साण लिसान, यानी ज़बान साण बि दिल साण बि। जीअं क़ुरान पाक ईमान जो जुज़ लाज़मी ॿुधायो आहे त इक़रारुम बिल लिसान व तस्दीक़ुम बिल कल्ब, त ईमान उहो आहे जंहिंजो इक़रार ज़बान सां कजे ऐं दिल उनखे तस्लीम करे, दिल उनजी तस्दीक करे, दिल उन सचाई खे क़बूल करे। त शाह साईं बि इहा साॻी ॻाल्हि चवे थो त उहे इंसान जन अल्लाह पाक जी वहदानियत खे मञो, याने अल्लाह पाक खे हिकु सम्झो, न उहो कंहिंजो ॼणियो आहे, न ॼणायो आहे, न उनजो को मिसल आहे, न उनजो को सानी आहे, न उनजो को बराबर आहे। पूरी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक रब रहीम, सभु कुझु जियारींदड़ मारींदड़ ख़लकींदड़ पैदा कंदड़ फना कंदड़ सभु कुझु उहा ज़ात हिकु ख़ुदा जी आहे। ऐं उन ख़ुदा ताईं रसाई जे लाइ, उन ख़ुदा ताईं पहुच जे लाइ, उन ख़ुदा जी सम्झ ॾियण जे लाइ अल्लाह पाक जेके रसूल मोकिलिया, उन्हनि में आख़िरीन रसूल, सभ खां आख़िर में जेको असांजो हादी आहे, जंहिं ते असांजो ईमान आहे, उहो हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा आहे। ऐं उन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा ते बि इहो ईमान हुजे त उहो ई असांजो आख़िरी वसीलो आहे छोटकारे जो। कीअं वसीलो आहे? यानी उन जे ॿुधायल शरीयत ते जेकॾहिं अमल कंदासीं, उन जे ॿुधायल हिदायतुनि ते जेकॾहिं अमल कंदासीं, उन जे ॿुधायल रस्ते ते जेकॾहिं हलंदासीं त अल्लाह पाक ताईं पहुचंदासीं। ऐं उहो बि जॾहिं दिलि सां बि मञूं ऐं ज़बान सां बि उनजो इक़रार कयूं, यानी हर जॻह ते असां इहा बरमला उनजो ऐलान कयूं, इज़हार कयूं, अल्लाह हिकु आहे, असां उनजा बंदा आहियूं ऐं रसूल असांजो पैगम्बर आहे, असांजो राह ॾसींदड़ आहे, असांजो रहनुमा आहे ऐं अल्लाह जो आख़िरी हबीब आहे। त पोइ उन्हनि माण्हुनि जे लाइ शाह साईं थो चए त उहे फाइक में फरमान अवतड़ कह न ओलिया, उहे माण्हू इन फरमान जे करे मोतबर आहिनि, उहे इज़त वारा आहिनि, उहे वॾे मर्तबे ऐं मान ऐं शान वारा माण्हू आहिनि जेकी इन फरमान ते अमल कनि था। ऐं अवतड़ कह न ओलिया, उहे कंहिं गुमराही वारे रस्ते ते न वेंदा, छो जो तड़ चइबो आहे दरियाह जो उहा जाइ जितां लंघ हुजे दरियाह पार करण जो, जिते ॿेड़ा अची अॻे लंगर कंदा हुया, उन तड़ वारी जाइ तां उहो रस्तो हूंदो आहे दरियाह पार करण जो, उते आसानी हूंदी आहे दरियाह पार करण मां। ऐं अवतड़ दरियाह जी उहा जाइ आहे जितां जी ख़बर न आहे त पुन आहे, पाणी नंढो आहे वॾो आहे, त
उन पासे जेको वियो उहो लहरुनि में लुड़ी बि सघे थो, उहो भटकी बि सघे थो, गुमराह थी सघे थो, उन दरिया में ॿुॾी बि सघे थो। तंहिंजे करे शाह साईं चयो उहे इंसान जेकी अलाह पाक खे हिकु करे मञनि था ऐं रसूल करीम खे पंहिंजो रहनुमा करे मञनि था, उहे कॾहिं बि अवतड़ ते, कंहिं ग़लति जाइ ते, कंहिं बुरी जॻह ते, कंहिं नुक़सान वारी जॻह ते, कंहिं गुमराही वारी जाइ ते उहे न वेंदा, उहे भटकी न वेंदा, उहे गुमराह न थींदा ऐं उहे ई कामयाब इंसान थींदा। दोस्तो, हिन तशरीह में असां खां के ज़रूरु ख़ामियूं थियूं हूंदियूं ऐं छो जो असां इल्म कुल न आहियूं, असां पंहिंजे वस वित आहर पंहिंजे ॼाण सम्झ मुताबिक़ उनजी तशरीह कयूं था, पर लतीफ़ जे बैतनि जी तशरीह तमामु घणी आहे। तंहिंजे करे तव्हांजा राया जेकॾहिं असां सां शामिल हाल रहंदा, इनशाअल्लाह असां इनखे अञा बि वधीक बहितर बनाईंदासीं। शाह साईं जे पैगाम जे लाइ असांजो सिलसिलो ज़िक्र लतीफ़ आहे ऐं उनखां सवाइ हिन चैनल ते ॿिया बि खोड़ सारा सिलसिला आहिनि जेके अदब जे हवाले सां आहिनि। उमेद त तव्हांजा राया असांजे हिन सिलसिले खे अञा वधाईंदा रहंदा ऐं बहितर बनाईंदा रहंदा। तंहिंजे करे ॾिसंदा रहो अदबी रंग।